नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। रेती वेझो ॻोठ पेराणो शहर जे रहवासी मोहम्मद मुराद शहर जो नौजवान पुटु पंजाब मां घर ईंदे गुम थी वियो। 24 वरनि जो मीर ज़मान शहर पंजाब जे इलाइक़े मंठार बंगले वियल हो। नौजवान ईद ते घर अची रहियो हो त संदसि रस्ते मां गुम थी वियो। एक ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। रेती वेझो ॻोठ पेराणो शहर जे रहवासी मोहम्मद मुराद शहर जो नौजवान पुटु पंजाब मां घर ईंदे गुम थी वियो। 24 वरनि जो मीर ज़मान शहर पंजाब जे इलाइक़े मंठार बंगले वियल हो। नौजवान ईद ते घर अची रहियो हो त रस्ते मां गुम थी वियो। अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं रेती मां। रेती वेझो ॻोठ पेराणो शहर जे रहवासी मोहम्मद मुराद शहर जो नौजवान पुटु पंजाब मां घर ईंदे गुम थी वियो। 24 वरनि जो मीर ज़मान शहर पंजाब जे इलाइक़े मंठार बंगले वियल हो। नौजवान ईद ते घर अची रहियो हो त रस्ते मां गुम थी वियो।